निज़ाम तव्हांजो डिकेड्स खां मुकम्मल फेल थी चुको है। नंढनि नंढनि टाइनी मामलनि में ॾाढो एफिशिएंट आहे, क़त्ल जे मुलज़िम खे सज़ा ॾियण में एफिशिएंट आहे, सिविल सूट जे उकला में एफिशिएंट आहे, पर क़ौमूं तबाह थी वञनि, पाकिस्तान तबाह थी वञे, मईशत तबाह थी वञे, इकानमी तबाह थी वञे, लॉ एंड ऑर्डर तबाह थी वञे, रिसोर्सिस भुरिजी वञनि, उन्हनि खां बिल्कुलु इनडिफरेंट आहे पंहिंजी अदालती निज़ाम वास्तो ई कोन्हेसि। बोॾूं आयूं, तबाही थी वई, सॼी सिंध बर्बाद थी वई, दादू, कंबर, शदाद कोट, जामशोरो ज़िलो, बदीन, सिजावल, गोठकी, कंदकोट, अदालती निज़ाम जो तालुक़ ई कोन्हे। माण्हू रिहेबिलिटेट थिया कोन थिया, त पोइ असांखे ख़ुशि थियणु खपे या न? ख़ुशि थियणु खपे या न? पोइ मूं सोचियो जेकर इहो ख़ुशि बि न थिजे, सेलिब्रेट बि न कजे, रुगो फ्रस्ट्रेशन हुजे, त पोइ माण्हू डिप्रेशन में हली वेंदा। त दर हक़ीक़त कंहिं स्पार्क जी ज़रूरत आहे, कंहिं चिणग जी ज़रूरत आहे। वो चिणग पई बार भी कॾहिं उन स्पार्क मां, उन चिणग मां कॾहिं मच बची पवंदो। पर जे चिणग ॿारणी छॾे ॾिजे, इहो सोचे त हूंदे आहे ऐं थींदो कुझु कोन, राति आहे, उन में का बि रोशनी अचणी ई कान्हे। तंहिंजे करे असां एक्सरसाइज़ इन फ्यूटिलिटी छो कयूं? लेट इट बी, जीअं आहे तीअं थियणु ॾियोसि। अटेम्प्ट ई न कजे त पोइ वे आउट कोन निकिरंदो। तंहिंजे करे आउं तव्हांखे मुबारकबाद थो ॾियां ज़ेबुल जे स्टूडेंट्स खे। Yesterday I was in Karachi University. I was addressing an August gathering. It was wonderful. Other day, last week, I was addressing an audience of jubilant students in Urdu University, Gulshan Iqbal. Thereafter, I was in Abdul Haq campus of Federal University in Sadr. Prior to that, day before yesterday, I was in Gambat addressing Galampe Cultural Festival Gambat में। उन खां पहिरीं हिकिड़ो ॾींहुं पहिरीं हुअसि दौलतपुर नवाब शाह, पोइ वरी हुअसि मोरे। शागिर्द, नवां माण्हू, औरतूं, ॿार लॻा पिया हुआ। हिकिड़े पासे करप्ट 2 नंबर ठग सिंध लुटींदड़ माण्हू बि जुस्तजू में लॻा पिया आहिनि त सिंध खे, पाकिस्तान खे, पंहिंजी इकानमी खे, पंहिंजे कल्चर खे कीअं तबाह कयूं, कीअं फ़क़ीर बनायूं, कीअं बर्बाद कयूं। ॿिए पासे तव्हां जहिड़ा नौजवान जेके लॻा पिया आहिनि हिकिड़ी मेरिटोरियस सिंध कीअं ठाहिजे, एजुकेटेड माण्हुनि खे कीअं अॾिजे, वतन खे कीअं पंहिंजे पेरनि ते बीहारिजे, माण्हुनि खे कीअं तब्दील कजे, माण्हुनि जे मिज़ाजनि खे, माण्हुनि जे सॼी एनर्जी खे कीअं चैनलाइज़ कजे। तंहिंजे करे इन जी जंग आहे। लेट्स सी कि विनर केरु थो थिए। जंग रुगो हिते न पई हले। नौजवानों समझो, तव्हां लॉ जा स्टूडेंट आहियो, ॿियनि डिपार्टमेंट्स जा स्टूडेंट हूंदव, ही छोकिरियूं वधियूं असांजी वेठियूं आहिनि। तव्हां समझो हिकिड़ी ॻाल्हि खे, थोरो टनल विजन छॾे थोरो ग्लोबल विजन रखो। पंहिंजो ॻोठ फर्स्ट क्लास, पंहिंजो ॻोठ आहे फलाणो थिपरो, ज़बरदस्त। पंहिंजो ॻोठ आहे करमपुर, ज़बरदस्त। पंहिंजो ॻोठ आहे ॾहरकी, फर्स्ट क्लास। पर ॾहरकी ऐं खिपरे ऐं झुमपीर ऐं जुमशाही ऐं पटीदन ऐं शादी लार ऐं तलार खां वधीक वरी कराची बि आहे, इस्लामाबाद बि आहे, वरी थोरो साउथ एशिया बि आहे, वरी सॼी दुनिया बि आहे। त जेका ॻाल्हि इहा कयमि, उनजे वरी ॿिए पासे खे सोचियो, दुनिया में छा पियो थिए। रुगो पाण सां अशर कोन्हे। हिकिड़े पासे फलस्तीनी बछड़ा मिटीअ जे मणनि हेठां दफ़न थिया पिया आहिनि, हथु निकितो पियो आहे। मिटीअ जो मण आहे, उन मां नंढड़े मासूम ॿार जो, 5 साल जे ॿार जो हथु निकितो पियो आहे। चौधारी मिटी आहे, लाश दफ़न थियल आहे, बमबारी आहे, हॉस्पिटल्स ते बमबारी आहे।
माण्हू मरनि पिया, औरतूं पंहिंजे मुड़ुसनि जा बुत चुमियो उन्हनि खे क़बर में दफ़न थियण लाइ मोकिलीनि पियूं। बर्बादी आहे। ऐं कंहिंजी बर्बादी आहे? फ़लस्तीनी जी। उहो फ़लस्तीनी केरु आहिनि? तव्हां यकदमि चवंदो मुस्लमान आहिनि। आउं चवंदुसि मुस्लमान त आहिनि, पर उहे फ़लस्तीनी ॿियो केरु आहिनि? अरब। अरब आहिनि। फ़लस्तीनी अरब आहिनि। ऐं अरबनि जा बच्चा ज़िल्लत आमीज़ तरीक़े सां, वहशत आमीज़ तरीक़े सां तबाह ऐं बर्बाद करे कुचलिया पिया वञनि। ईअं शायदि कुबलाए ख़ान कयो हुजे, चंगेज़ ख़ान कयो हुजे, जो बगदाद में ॻिचनि जा मीनार ठाहिया हुजनि। ईअं इज़राइली ऑक्यूपाइंग फोर्सिस ईअं फ़लस्तीन खे मारीनि पिया। इहो त हिकिड़ो पासो। ॿियो पासो छा आहे? UAE में COP28 कॉन्फ्रेंस पई थिए, कॉन्फ्रेंस ऑफ पार्टीज़ ऑन क्लाइमेट चेंज। ख़ुशियूं लॻी पियूं आहिनि, माण्हू ट्रिपनि पिया, ख़ुशि लॻा पिया आहिनि। इन्वायरमेंट फ्रेंडली मुल्क कीअं बणाइजे, गर्मी पद कीअं हेठि कजे, टेम्परेचर कीअं घटि कजे। वॾी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। पर उन टेम्परेचर खे वधाइण में जेका बमबारी किरदारु पई अदा करे इज़राइल जो, उन ते को लफ़्ज़ कोन था ॻाल्हाइनि। ऐं कॉन्फ्रेंस किथे पई थिए? UAE में। ऐं UAE केरु आहे? अरब मुल्क आहे। ऐं उनखां 500, 1000, 2000 किलोमीटर्स ते उन्हनि जा बचनि जा लाश पिया। 1000, 1500, 2000 किलोमीटरनि ते उन्हनि जे हम ज़बान, हम कल्चर अरबनि जा लाश पिया आहिनि। ऐं COP कॉन्फ्रेंस पई थिए ऐं सॼी दुनिया जा मुल्क दुबई में गॾनि। 30 नवंबर खां 10, 12 दिसंबर ताईं इट्स ऑनगोइंग। सॼी दुनिया आहे। There has been no statement at all condemning the Israeli atrocities. Nothing. कोई ज़िक्र ही कोन्हे, ताल्लुक़ कोन्हे। इन खां वधीक ॿ ॻाल्हि ॿुधायां। COP त वरी बि इम्पोर्टेंट आहे। ग्लोबल क्लाइमेट चेंज इट्स एन इम्पोर्टेंट इशू. It concerns us all, concerns all of us. It should be a prime concern of all of us. पर 3 नवंबर खां 10 दिसंबर ते कुझु ॿियो पियो थिए। उहो छा पियो थिए? कॉन्फ्रेंस पे थिए रेड सी फिल्म फेस्टिवल। दुनिया जे फिल्मुनि जो फेस्टिवल पियो थिए। ऐं किथे पियो थिए? जिद्दे में, सऊदी अरब में। जिद्दे में रेड सी फिल्म फेस्टिवल पियो थिए। ख़ुशियूं आहिनि, आसमान में रंग पिया पखिड़जनि, फायर वर्क्स पिया थियनि, रेड कार्पेट वेलकम पियो थिए, दुनिया जा स्टार्स पिया अचनि, 7 स्टार होटल्स आहिनि, अदाकार बहितरीन ड्रेसिस में मलबूस, सॼी दुनिया जा रक्स पिया थियनि। किथे पिया थियनि? उते पिया थियनि जिन 100 साल तव्हांखे लॻाए छॾियो इंतिहा पसंदी जे पोयां। पाकिस्तान खे इंतिहा पसंदी में कंहिं धिकियो? ज़िया, मुशर्रफ, अयूब, याया। पर इन्हनि खे पैट्रनेज कंहिं कई? सऊदी अरब ऐं ईरान। जेके पंहिंजे मुल्कनि में जंग न विढ़िया, उन्हनि बैटल फील्ड पाकिस्तान खे बनायो। पाकिस्तान खे जंग जो मर्कज़ बनाए हिते हुननि जा मदरसा ॿिया, हुननि जा मदरसा, हुननि जा स्पॉन्सर्ड फोर्सिस ॿिया, हुननि जा स्पॉन्सर्ड फोर्सिस। तई वकील आहियो, लॉ जा स्टूडेंट आहियो, ॻाल्हि सम्झो। सेक्टेरियनिज़म हिते आणे, फिरके वारियत आणे, पाकिस्तान खे वेढ़ाए, औरतुनि खे निकाब पाराए, नामोहरम और मर्द सां न ॻाल्हायो, गाॾी अकेली ड्राइव न कयो, औरतुनि खे घरनि में बंदि कयो, कॉन्सर्ट्स न कयो। वाजिबुल क़त्ल आहे। क्रिकेट जो मैच वाजिबुल क़त्ल आहे जेकॾहिं छोकिरियूं खेॾनि। हॉकी जो मैच वाजिबुल क़त्ल आहे जेकॾहिं छोकिरियूं खेॾनि। ॿाहिरि न निकिरो, नियाणियूं न पढ़ायो, जॉब में न मोकिलियो। तव्हांखे लाइन ॾेई उहो फिरी विया। हाणे जोगी न कंहिंजा मिट, हाणे त अकेले सर हुयो। ड्राइवर, ट्रक जो ड्राइवर लही भॼी वियो। बस वारो हाणे बस में वेठा आहियो, वापसि पाणे वेठा, ॾिसो मथे।
जिन तव्हांखे चयो पे सभु वाजिबुल क़त्ल आहिनि हिते ॿधा वेठा हूंदासीं पाण कंहिंखे न कंहिंखे ॿधो पियो हूंदो कुझु न कुझु पहुते तव्हांखे लॻायो कम ॿिए सां ऐं पाण छा पिया कनि जिद्दे में रेड सी फिल्म फेस्टिवल बिना बुरकनि ऐं बिना निकाबनि जे मैक्सीज में स्कर्ट्स में अदाकाराऊं अदाकार छोकरा छोकरियों डांस रक्स अक्षय कुमार पिया लैंड कनि सऊदी अरब में शाहरुख पिया अचनि उन्हनि खे गिफ्टूं पियूं मिलनि फुटबॉल जा प्लेयर्स पिया अचनि उन्हनि खे क्राउन पियूं पाराइजनि मैचिस पिया कनि कतर में फीफा वर्ल्ड कप पियो थिए यूएई में कप पियो थिए तव्हांखे ॿिए ख़ौफ़े सां लॻाए छॾियूं जीअं सिंध जा सरदार कंदा आहिनि सिंध जा सरदार पाण रहंदा आहिनि डिफेंस में क्लिफ्टन में लाहौर में गुलबर्ग में मॉडल टाउन में इस्लामाबाद में दुबई में अमेरिका में पाण उते रहंदा आहिनि उन्हनि जूं ज़ालूं लैंड क्रूज़र में लेक्सस में चढ़ी घुमंदियूं आहिनि शॉपिंगूं कंदियूं आहिनि उते जेको वेठो आहे असांजो नंढड़ो को साथी ओगाई को तेगाणी को जखराणी को महर को जतोई को खोसो को चांजो को मक्सी उनखे चवंदा आहिनि ख़बरदार तुंहिंजे लोड़े जे ॿाहिरां ॿियो फलाणो लंघे वियो आहे इन जी सिसी लाइ छॾणी आहे हिन गस तां मथे उठाइणो पियो छो लंघे वियो ख़बरदार हितां असांजा ॿार पिया मचीनि हिन पासे हेॾा छो बीठो आहीं हिते असांजा ॿार पिया मचीनि अबा हेॾा छो आयो आहीं तोखे ख़बर कान्हे पाड़ो कंहिंजो आहे हिते असांजा ॿार असांजे नंगनि जे विच मां तूं लंघंदे ख़बरदार ऐं उन्हनि ॿिन्ही बिरादरियूं ॿई ज़ातियूं जेके हिक ॿिए जे नंगनि जे हवाले सां ॿियनि खे झले वेठा उन्हनि ॿिन्ही ज़ातियुनि बिरादरियुनि जा माण्हू क्लिफ्टन ऐं डिफेंस ऐं कराची ऐं इस्लामाबाद लाहौर में गॾिया वेठा आहिनि शॉपिंगूं पिया कनि घुमनि पिया संगावतियूं पिया कनि माइटियूं पिया कनि कचहरियूं पिया कनि दास्तान पिया ॿुधाइनि तव्हांखे वेड़ाए तबाह करे बर्बाद करे मारे जीअं हुननि कयो आहे उहो रेड सी फिल्म फेस्टिवल पिया कनि हिते पाण वारा नंढड़ा नंढड़ा खुथा बि से चवनि ही वाजिबुल क़त्ल आहे देवबंदी हू चए बरेलवी आहे हू चए अहले हदीस आहे हू चए शियो आहे हीअ हथ हीअं थो करे ॿधे हीअं थो करे हिन शलवार हिते मथे कई आहे हिन शलवार हेठि कई आहे तव्हीं हिन में झलिया पिया आहियो हुते जिद्दे में रेड सी फिल्म फेस्टिवल खुदावंदा ये तेरे सादा दिल बंदे किधर जाएं कि दरवेशी भी अय्यारी है सुल्तानी भी अय्यारी दरवेश बि ठगनि सुल्तान बि ठगनि सभु ठगनि जेको दरवेश जो हले पियो मथो भाबूत करियो सो बि ठग ऐं जेको बादशाह वेठो आहे सो बि ठग तंहिंजे करे सिंधियो पाकिस्तानियो सिंध वासियो नौजवानो शागिर्दो ही लॉ जी डिग्री रुगो सेमेस्टर एग्जाम पास करण लाइ कोन्हे अणना jurisprudence types of punishment फलाणो कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 8 आर्टिकल 9 आर्टिकल 14 पावर्स ऑफ प्रेसिडेंट पावर्स ऑफ अटॉर्नी जनरल हणना क्रिटिकल थिंकिंग का ही काने कॉन्ट्रैक्ट एक्ट फलाणो टाइप्स ऑफ एग्रीमेंट ऑफर अप्रूवल ऑफर एक्सेप्टेंस ये सब सही है इनके अप्लाई कयो था कॉन्ट्रैक्ट है पाकिस्तान इटसेल्फ वाज अ कॉन्ट्रैक्ट पाण ऑक्यूपाई थोड़ी थिया पाण के फतेह थोड़ी कयो वियो पाण ये थोड़ी होता हालत जंग में असा सरेंडर कयो असा फतेह थी वियासीं इट वाज अ कॉन्ट्रैक्ट बेस्ड ऑन द एग्रीमेंट व्हिच एग्रीमेंट 1940s रेजोल्यूशन 1940 की करारदाद ऑफर acceptance offer was there would be a new country based on equality justice where is the equality where is the justice the breach थी वही कॉन्ट्रैक्ट के टर्म्स के ब्रीच कर ॿियो पाकिस्तान में मोहम्मद अली जिन्ना साहब हिकिड़ी एग्रीमेंट कई 11 अगस्त ते all citizens would be equal regardless of their religion regardless of their race regardless of their gender सब बराबर हूंदा बराबर आहिनि पाकिस्तान में रहंदड़ सब माण्हू बराबर आहिनि कोन्हनि
एग्रीमेंट ब्रीच थी वही। देयर शुड बी सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मेंस ऑफ कॉन्ट्रैक्ट। वो सूट हुजे या अदलिया वेठी है, काजी फाइज़ साहब टाइम कढे आऊं वञी सूट फाइल कयांस, काजी साहब आवर राइट्स हैव बीन वायलेटेड, टर्म्स ऑफ एग्रीमेंट हैव बीन वायलेटेड, वी आर हियर फॉर स्पेसिफिक परफॉर्मेंस ऑफ कॉन्ट्रैक्ट। परफॉर्म करायो पाकिस्तान जे हुकुमराननि खां त जेका एग्रीमेंट कई वई हुई उहा आहे किथे, उन ते अमल कराए, उन ते अमल थिए, वो तो कोन थो थिए। तंहिंजे करे जीअं हू मथे ईअं पिया कनि, रेड सी फिल्म फेस्टिवल ऐं फलस्तीन जा बच्चा मरनि पिया, तीअं ही डांसूं पिया कनि वफ़ाक़ जा सूबे जा हुकुमरान। ही सीट मुंहिंजी आहे, ही सीट तुंहिंजी आहे, हितां आउं खणंदुसि वज़ीर आला, हाणे हिन दफ़े हू थींदो, एडवाइज़र फलाणो थींदो, हिन जाम हिन साल 6 अरब रुपया कमाया आहिनि, हिन खे हाणे ही खातो ॾियो, हिन खे मूंखे ही ॾियो, आउं वरी 8-10 अरब रुपया कमाया, सदर आउं थियां, वज़ीर आज़म तूं थी जाईं, वज़ीर आज़म आउं थियां, सदर तूं थी जाईं, ऐं पंहिंजा माण्हू मरनि पिया, ॿुॾा पिया आहिनि, तबाह थिया आहिनि। पंहिंजी प्रिया कुमारी अॻुवा आहे, उहा माइटनि खे कोन थी मिली, गुम आहे। हिकिड़ो छोकिरो कल्ह मरी वियो आहे शिकारनि जे आॾो, हिकिड़ो ॿियो माण्हू मरी वियो, हिकिड़ो टियों मरी वियो, क़तल आहिनि। सदरे ॻोठनि में वञो, तव्हां कराची वेठा आहियो, ॻोठनि में वञो गटर जो पाणी आहे, ॻोठनि में वञो माण्हू रस्तनि ते पिननि पिया, जंहिं चौराहे ते जंपर अचे, स्पीड ब्रेकर अचे, माण्हू जे हथ में पिनण जो किश्तो आहे, माण्हू ख़ैरात पियो घुरे। कल्ह लंघियुसि पे नसीम नगर चौक तां लश्कर बीठो औरतुनि जो, मूं पुछियो असांजे साथी खां, मुंहिंजो छा पियो करे, छा पियूं कनि, चई साईं इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा आया आहिनि डिवाइस ते, बीठियूं आहिनि मायूं, हुजूं मिसकीन ग़रीब बुखियूं निधड़कियूं, ऐं उहे बुखियूं केरु आहिनि? तव्हीं जेके वीडियो में भरियो, जेके तव्हीं वेठा आहियो, उहे बुखियूं केरु आहिनि? उहे तव्हांजूं हम ज़बान आहिनि, उहे तव्हांजूं माऊं आहिनि, तव्हांजूं भेणूं आहिनि, असांजूं धीअरूं आहिनि, असांजूं अमड़ियूं आहिनि, असांजूं पुफियूं, असांजूं चाचियूं आहिनि, जिन वटि पाकिस्तान जी गैस जो 72% गैस आहे, 72.5% नेचुरल गैस ऑफ एंटायर पाकिस्तान, 58.5% पेट्रोल ऑफ एंटायर पाकिस्तान, 7th लार्जेस्ट कोल रिजर्व ऑफ एंटायर वर्ल्ड, दुनिया जो 7 नंबर कोल रिजर्व दुनिया जो। अब्बा ए अब्बा मुझे 28,000 आया, ए अब्बा हटता मासी हटता, ए अब्बा कल का बीठी आया, ए अब्बा मुखे धुको न दे, अब्बा माई कहता पीछे में हथ माई के देखो, माई पट ते चढ़ियो पी हणे, बे के लपाट के लत, मैनेजर डिवाइस वाला 500 रुपया दे, ऐं उहा अरबपति माई है, जंहिंजो वतन खरब ट्रिलियन पति है, उहा माई पिने पई, उनके पिनाइन पिया 15 सालन का उनके पिनाइन पिया, हथ में किश्तो है, पिनू पिया, खरबपति माण्हू पिनू पिया। ही शाम गरीबा है, सखावती डेब है, पर सिंध मुसलसल शाम गरीबा में है। इमामन के तो 100 साल अग में शहीद कयो वियो, अञा ताईं पाण उन्हनि जो दुख था कयूं। नंढड़े अली असगर जो, ही अली असगर जेके फलस्तीन जा मिट्टीअ में दफन थिया पिया आहिनि, ही अली असगर जेके सिंध जे रोडनि ते पिनाया पिया वञनि, तबाह ऐं बर्बाद पिया कया वञनि, उन्हनि जो बि हक़ आहे, उन्हनि जो हक़ आहे त उन्हनि सां इंसाफ़ थिए। इहे बछड़ा असांजा हिन दौर जे इमाम हुसैन जे पैरोकारनि जो इहो बुनियादी ज़िमो आहे त उहे हिन दौर जे नाहकनि जे ख़िलाफ़ उथी बीहनि, उहो अलम बुलंद कनि, चवनि हिन दौर में, रुगो पुराणो न, हिन दौर में मुक़ाबिलो कंदासीं। तंहिंजे करे तव्हीं जेके वेठा आहियो, लतीफ़ साईं जो ज़िक्र हो, लतीफ़ साईं, ख़ुशी ज़रूरी आहे, सिकण ईअं न सध जो लिखियो लिया का पाइए, लिखियो पई ॾिसी महबूब के परे खां जीअं सिंध ॾिसे पई,
सदी माण्हू परे खां तमाशबीन थियो ॾिसण वेठा। सिकण ईअं न सद जो लिकियो लिया का पाईं पई परियां जी नथीं मथे अंगण अध ई पिण कूड़ी सब्द जो खिलियो खायो सुम्ही। चवी थी इश्क पई कयां, चओ पिया इश्क पिया कयूं ऐं खिलियो खायो कचहरियूं कयो, ॾाढा कपड़ा वपड़ा वठियो, कढ़ायो गोश्त खायो, न्यारी नान खायो, ख़बरूं चादा वॾो ज़ुल्म थी वियो, सिंध में तबाह थी वियासीं, बर्बाद थियासीं, वरी सुता पिया आहियूं, वरी कचहरियूं पिया कयूं, सिंधी टोपियूं पयूं आहिनि, अजरकूं कुलनि थियनि, फर्स्ट क्लास गुलनार लॻा पिया आहियूं, पंहिंजी क़ौम पिने पई, पाण गुलनार फर्स्ट क्लास ज़बरदस्त आहियूं। टिड़ूं पिया ख़ुशि पिया थियूं। अञा तो मंझा सॼी सिंध, अञा तो मंझा कख छुते रत निकिरे। लतीफ़ है अब तू ख़बरूं पई करे तो मैं कख तो लगे तो रत तो निकिरी अचे, कख लगण सां रत तो निकिरे। अञा तो मंझा कख छुते रत निकिरे, मुंह में महबूबन जा कीअं झलींदे घाव। तोखे कख तो लगे तो मैं रत तो निकिरे, तू जॾहिं तो ते हमला थींदा, तो ते वार थींदा, पोइ तू कीअं सही सघंदे। अञा तो मंझा कख छुते रत निकिरे, मुंह में महबूबन जा कीअं झलींदे घाव, सो तू कुजाड़िया सिकण जूं सदूं करी। तो में वो झलो ही कोने, तो में वो ताकत ही काने, तो में वो बर्दाश्त काने, तो में वो हौसलो कोने, तो में वो फाइटिंग स्पिरिट कोने। ऐं तू चई तो त आऊं वतन तां क़ौम तां जान कुर्बान कंदुसि, सो तू कुजाड़िया सिकण जूं सदूं करी। धूधा तू न धई बाहि तू कोन थो ॿारी, धूधा बाहि जा मच्छ। धूधा तू न धई आग ओॾो न वञी, बाहि जे वेझो बि कोन थो वञी, मच्छ खे भड़काई बि कोन थो। धूधा तू न धई आग ओॾो न वञी, उला जे इश्क जा सेका तू न सही, उभो ईअं चवी त आओ आगड़ियो आहियां। बाहि जे वेझो नथो वञी, शोला भड़काई कोन थो ऐं चवी तो लोहार आहियां। आगड़ियो लोहार कीअं थींदे? लोहार खे त बाहि ते लोह खे तपाइणो आहे। कट कड़े लोह ॿरे, धूधा जित धगन, मुतरकन मोह कढिया, साधाणियूं सहकन, अॼु पिण आगड़ियन मेड़ो आहे मच्छ ते। आगड़िया उहे मच्छ ते उहो मेड़ो कंदा जेके बाहि सां ताल्लुक रखंदा, जेके पचण ऐं सड़न ऐं सेक ऐं गरमाइश ऐं चैलेंजिस लाइ तैयार थींदा। सिर सांधाण करे, सांधाण छा हूंदी आहे? जंहिं ते रखी लोह खे धकबो आहे, उहो स्टैंड जिते लोह खे रखी उनखे मुतरकन सां लोह खे का न का शेप ॾिबो आहे। सिर सांधाण करे पुछ जे घर लोहार जो। पहिरीं इहो तव्हां स्टूडेंट्स लाइ आहे, जॾहिं अचो था वॾनि तइलीमी इदारनि में, टीचर्स ऐं फैकल्टीज़ तव्हां ते सख़्ती थियूं कनि, असाइनमेंट्स था ॾियनि, ॾुखिया पेपर, तव्हां चवंदा आहियो आउट ऑफ कोर्स पेपर आहे। आउट ऑफ कोर्स आहे, आउट ऑफ कोर्स कुझु हूंदो आहे छा? आउट ऑफ कोर्स त का शइ कान्हे। सॼी दुनिया पंहिंजो कोर्स आहे, सॼी दुनिया रूह ज़मीन पंहिंजो कोर्स आहे। फलाणा 3 चैप्टर पढ़ायूं, 5 चैप्टर मां छो अची वियो? बाबा कोर्स अॻियां जॾहिं टेस्टूं थींदियूं ज़िंदगी जूं, तॾहिं थोरी चवंदा 4 चैप्टर हुन मां ज़िंदगी। जॾहिं कॉर्पोरेट सेक्टर में वेंदव, जॾहिं यूएन में अप्लाई कंदव, ह्यूमन राइट्स जे इदारनि में वेंदव, कॉर्पोरेट सेक्टर जे वरी मल्टीनेशनल कंपनियुनि में वेंदव, तॾहिं थोरी ॿुधाईंदव त असां फलाणे कॉलेज में पहिरियां 11 चैप्टर पढ़िया, 12 चैप्टर पढ़ियो ई कोन होसीं, इन मां सवाल न पुछ।
तंहिंजे करे पहिरीं पाण खे पेश कयो कुझु करण थियण लाइ, सिर सांधाण करे पुछज घर लोहार जो। पहिरीं पाण खे उन स्टैंड ते रखी पंहिंजे मथे खे पेश कर, सिर सांधाण करे पुछज घर लोहार जो, धकन साण धरे मान गड़ी नहीं रुकस। हू तोखे धक हणी 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 तोखे लोह बनाए, तोखे रुक बनाए। रुक तॾहिं बणजंदे जॾहिं पहिरीं धक खणण लाइ तयार हुजी। जिंदगी में कुछ करण खां अॻु में कुछ सहणो पवंदो। मुंहिंजा सुहिणा साथियो, हेॾा सुहिणा सुहिणा वेठा आहियो जवान, पहिरीं मुतरकनि जा धक सहण लाइ ज़माने जा, ज़िल्लतुनि जा, ह्यूमिलिएशन जा, इंसल्ट्स जा, टार्चर जा, मेंटल टार्चर जा, एगनी, परेशानी, पैसा आहिनि कोन, बस में लटकी वञणो आहे, हॉस्टल जी फी जा पैसा कोन्हनि, एग्ज़ाम फी जा पैसा कोन्हनि, कपड़नि जा जोड़ा धोराइण लाइ कोन्हनि, साॻियो जोड़ो पाइणो आहे, मानी हिकिड़ो टाइम खाइणी आहे। अॼु रस्ते ते विस पे मूंखे हिकिड़ो उर्दू ॻाल्हाईंदड़ बुज़ुर्ग यादि आयो। ॾिठमि, मूं पंहिंजे दोस्तनि खे चयो, मुंहिंजो हीउ पंहिंजो दोस्त आहे, पंहिंजो बुज़ुर्ग आहे, महाजर बुज़ुर्ग, 70 साल जे वेझो उमिरि हुअसि, हिन एम्प्रेस मार्केट जे रोड ते। 70 सालनि जो, 72 सालनि जो, या मुमकिन 80 सालनि जो, पोड़ो ॾाढी वधी पई हुअसि, वार वीचारा जा हीअं मिटीअ सां भरिया वेठा, साम्हूं प्लास्टिक जा रिमोट कंट्रोल रखिया हो सेल पे, को बायर कोन हो। वेठो हुनजे अखियुनि में जेका बेवसी हुई, जेका हुनजे अखियुनि में बेचैनी ऐं डिप्रेशन हुई, साम्हूं रखिया हुअसि रिमोट कंट्रोल्स। उहे माण्हू दुकाननि ते बि वरिता वीचारो रखियो वेठो। मूं हुननि खे चयो, मुंहिंजो सिंध जो 70 साल जो पोड़ो हुजे सिंधी, उहो बदनो करो खयो, हितां खां होॾां, हितां खां हेॾां, हितां खां होॾां, हितां खां हेॾां, या घर में वेठो सभिनी खे दॿो ॾींदो, अबा हीअ मथे ते रहो कर, हू फलाणो ई कर, दरवाज़ो बंदि करे कर, गाबी छुड़ी वई, मैं हेॾां हली वई, पाॾे खे सॾु कर। उहो चवंदो मूं पंहिंजी ज़िंदगी जो वक़्तु पूरो कयो। हीउ 70 सालनि जो माण्हू रोज़गार लाइ लॻो पियो, बीठो, बचनि लाइ कुझु न कुझु कमाइणो होसि। त तव्हांखे यू विल हैव टू पे समथिंग टू गेट समथिंग। तव्हांखे का शइ ॾियणी पवंदी, तॾहिं मोट में कुझु मिलंदो। उन लाइ तव्हां तयार आहियो या न, उहो सवाल आहे। सवाल इहो आहे त तव्हांखे जेको कुझु हासिल करणो आहे, उनजी जेका कास्ट ॾियणी आहे। जेका नौजवान वेठा आहियो, ही कास्ट है न। लोग सॼो गर्मीअ में मलमल जो कुर्तो पाए, बहिराणो पाए घुमे पियो, असीं कारा कोट ॻिचीअ में ठाहियूं, गर्मी जी ज़िल, हाई कोर्ट खां सेशन कोर्ट खां टपू पिया। अंग्रेज़नि भरिसां कारो कोट ऐं टाई तॾहिं ईजाद कई हुई त सियारो हो। लंडन में ब्रिटेन मां आयो आहे न, ब्रिटेन मां आयो आहे, लीगल प्रोफेशन जो रोम मां आयो आहे। उहो त सख़्तु सर्द मुल्क आहिनि, टाई ॿधी पई आहे, ॻिची खे सी न लॻे, मफलर पाईंदा आहिनि, कोट जा बटण बंदि थिया पिया आहिनि, माण्हू ॾकंदो। हिते गर्मी जून जुलाई, माण्हू तो मरे पिया, सॼी दुनिया पहिराण पाए घुमे पई। हिते तव्हां कारो कोट ॿधो पिया, इहा क़ीमत आहे, इहा कास्ट आहे हिन प्रोफेशन जी। छाकाणि जेको डिग्निफाइड प्रोफेशन आहे, लॉ त हिकिड़ो ज़बरदस्त प्रोफेशन आहे न। आई एम प्राउड टू बी अ लॉयर। ऐं मूंखे जेकॾहिं ॿियो दफ़ो मौक़ो मिले वरी वकील थिया, ॿियो दफ़ो मौक़ो मिले वरी वकील थिया। छाकाणि त ॿिया जेके धंधा आहिनि, जेके बिज़नेसिस आहिनि, जेके प्रोफेशनल फील्ड्स आहिनि, उनमें जंहिं फील्ड में आहियो तव्हां फ़क़ति उन सां वास्ते में। जे लेक्चरर आहियो त तव्हांखे रुॻो एकेडमिक ॻाल्हियूं करणियूं, ॿार पढ़ाइणा। तव्हांजो आर्किटेक्चर सां को वास्तो कोन्हे। इफ यू आर लेक्चरर ऑफ फिजिक्स या मैथमेटिक्स या वट एवर। जेकर तव्हां डॉक्टर आहियो त तव्हांखे डायग्नोस करणो आहे, ट्रीट करणो आहे पेशेंट खे। तव्हांजो वास्तो कोन्हे को आर्मी सां, तो को वास्तो कोन्हे रेलवे सां, को तो वास्तो कोन्हे इरिगेशन सां। जे तव्हां वेटनरी डॉक्टर आहियो तव्हांजे जानवरनि सां वास्तो। जे तव्हां सोल्जर आहियो तव्हांजो लॉ एनफोर्सिंग इदारनि सां वास्तो आहे। तव्हांजो वास्तो कोन्हे फिजिक्स सां, केमिस्ट्री सां, बायोकेमिस्ट्री सां, एंथ्रोपोलॉजी सां। इहो वकील आहे
जंहिं वकील जो सिविल अस्पताल सां वास्तो आहे त सही इलाज थियो, जंहिंजो हाई राइज बिल्डिंग सां वास्तो आहे, जंहिंजो वज़ीर आला सां वास्तो आहे, रिट ऑफ को वारंटो, हाउ यू हैव बीन होल्डिंग दिस पोस्ट, जंहिंजो वास्तो इन सां आहे त टीचर सही थो पढ़ाए, जंहिंजो वास्तो इन सां आहे त रेल पंहिंजे टाइम ते हले थी, टिकट केतिरी आहे, जंहिंजो वास्तो PIA सां आहे त पायलट्स जेके आहिनि रिकॉग्नाइज्ड आहिनि या कोन्हनि, जंहिंजो वास्तो गुमशुदा माण्हुनि सां आहे, जंहिंजो वास्तो घिटियुनि सां आहे, साफ़ पाणीअ सां आहे, स्टेट्समैनशिप सां आहे, वज़ीर आज़म साहब आहे, सदर साहब आहे, खुद सुप्रीम कोर्ट के जस्टिस साहब आहे त तव्हां वायोलेट पिया कयो कोड ऑफ कंडक्ट खे। इहो वकील आहियो। हर शय में सारे जहां का दर्द हमारे जिगर में है। ये वकील आहियो। सॼी दुनिया जा मामला तव्हांजे साम्हूं आहिनि। वकालत खां सुपीरियर ॿियो सभु प्रोफेशन सुठा आहिनि। हर कंहिं माण्हू खे पंहिंजो धंधो वणंदो आहे, पर अहिड़ो को ॿियो धंधो आहे जो अॼु राति नऊज़ बिल्ला नऊज़ बिल्ला नऊज़ बिल्ला नऊज़ बिल्ला जेके ख़ुदा जा कम आहिनि, सुभाणे फजर जो कंहिं माण्हूअ खे फांसी घाट में पियल माण्हू खे फांसी अचणी हुजे ऐं उहो राति जो वेठो आयतूं पढ़े ऐं राति जो डिप्रेशन में ओचितो खोलीअ ते ठक ठक थिएसि, ठक 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 ठक, सिपाही चवेसि, चए मूंखे अची विया आहिनि फांसी घाट ते वठल, ऐं सिपाही चएसि त तुम्हारी अपील अलो। हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट तुंहिंजी अपील अलाउ करे छॾी। हल ॿाहिरि राणा वञ घर, फांसी घाट तां निकिरी सिधो पंहिंजे घर पंहिंजे अमड़ जे कदमनि में पीउ वटि वञीअ वटि ॿारनि जे मथां छपर छांव थियण लाइ। इहो ॿियो केरु कहिड़ो कहिड़ो प्रोफेशन करे सघे थो? हिकिड़ो माण्हू बुखियो वेठो हुजे खाइण लाइ, आई हैव बीन विटनेसिंग सच केसेस। हिकिड़ो माण्हू बुखियो वेठो हुजे, ग़रीब हुजे, मिसकीन हुजे, कुझु न हुजे। मूं ॾिठा आहिनि अहिड़ा माण्हू जंहिंजे रह जे पलांद जे कुंड में माईअ जे 10 रुपया ॿधा पिया आहिनि। सुजुकी जो भाड़ो कुझु कोन्हे, माईअ जा 800 900 1000 एकड़नि जा केस पिया हलनि। हिकिड़े ॾींहुं कोर्ट जजमेंट ॾिनी ऐं 900 एकड़ उन बुखीअ माईअ जे हवाले। ओवरनाइट 900 एकड़नि वारी माई, करोड़ रुपया एकड़ वारी, 9 अरब रुपयनि जी मालिक, जंहिंखे 10 रुपया ॿधा पिया आहिनि रह में। मिरेकल्स, यू कैन डू वंडर्स। तव्हां उन प्रोफेशन में आहियो जो तव्हां अलाए छा कयो। स्काई इज द लिमिट, स्काई इज द लिमिट। पर उहा स्काई इज द लिमिट रुगो ॾोकड़नि लाइ, पैसा कमाए। तव्हांजी क़ौम पिने पई ऐं तव्हीं खरबपति हुजो। वकील सीटियो पियो हले, वकील वटि लेक्सस आहे, लैंड क्रूज़र आहे, वकील वटि ज़बरदस्त गाॾियूं आहिनि, प्राडो आहे, ऐं वकील जंहिं रस्ते तां लंघे पियो उते शीशे मां आइस्क्रीम पियो खाए, शीशे ते 11 फ़क़ीरनि जा ॿार ठक ठक पिया कनि। कीअं थी तव्हांखे आइस्क्रीम जो उहो तव्हांखे वणे स्कूप? चौक ते बीठायो, 15 तव्हांजा ॿार मिसकीन ठक ठक, ए अबा, ए चाचा, ए मामा, ए अदा, ए आबाद हुजी, मूंखे 5 रुपया ॾे, मूं कल्ह खां मानी कोन खाधी आहे। तंहिं करे नौजवानो, वकालत जे प्रोफेशन खे हिकिड़ो हथियार बनायो। पंहिंजे माण्हुनि जे मिज़रीज़ खे, पंहिंजे माण्हुनि जे सफरिंग्स खे, पंहिंजे माण्हुनि जी तबाही ऐं बर्बादीअ खे, उन्हनि खे उन खां बचाइण, उन्हनि खे ख़ुदि वक़ार सां इज़त नफ़्स रेस्टोर करण। सिंध जेका 6000 साल तारीख़ रखे थी, उहा सिंध वरी पंहिंजे पेरनि ते बीहे। पाकिस्तान जेको हिन ख़िते जो हिकिड़ो ज़बरदस्त मुल्क थी सघे थो। पाकिस्तान वटि जेका जियोग्राफिक सिचुएशन आहे, पाकिस्तान वटि जेके रिसोर्सिस आहिनि, पाकिस्तान हिन रीजन जो हिकिड़ो शानदार, कामयाब ऐं बेमिसाल मुल्क थी सघे थो। तव्हांखे ख़बर आहे, तव्हां उन्हनि माण्हुनि मां कोन आहियां जेके चवनि हिकिड़े पासे वञनि सिंध में कराची, दादू वञनि उते चवनि पाकिस्तान असांखे अज़ीज़ कोन्हे, ॿिए पासे वरी इस्लामाबाद लाहौर वञूं चऊं पाकिस्तान। सिंध में हिकिड़ियूं ख़बरूं पंजाबनि में, ॿियूं बलोचनि में, टियूं मुहाजरनि में चोथियूं। ऐं जेका ॻाल्हि हुते कंदुसि, तव्हांखे ख़बर आहे लाहौर में छा चवंदो आहियां, यू नो मी। ऐं लाहौर में हुननि जे विच में छा चवंदो आहियां, तव्हां सभिनी खे ख़बर आहे। त पाकिस्तान खे हिकिड़ो वायबल, हिकिड़ो सस्टेनेबल, हिकिड़ो पंहिंजे पेरनि ते बीठल मुल्क बनाइण लाइ ज़रूरी आहे त पाकिस्तान में इक्वलिटी हुजे, इक्विटी, बराबरी हुजे ऐं इंसाफ़ हुजे ऐं अमन हुजे। उन लाइ तव्हां वकीलनि खे रोल प्ले करणो आहे ऐं आउं तव्हां मां पुर उमेद आहियां
त तव्हीं उन लाइ ज़रूरत पवे ज़रूरत पंहिंजो पाण खे पेश करे, पंहिंजी कुर्बानी ॾेई, पंहिंजी कुर्बानी खां को ज़िद ॿिए खे मारण ऐं पाण खे मारण कोन पियो चवां। तव्हां पंहिंजा समूरा बेस्ट ऑफ योर ऑल एफर्ट्स एंड बेस्ट ऑफ योर ऑल एनर्जीज should be paid, should be reserved, should be used and utilized for a greater cause. वॾे मक़सद लाइ ईअं करे पाण खे पेश कयो जीअं लतीफ़ जे किरदार में कयो आहे। मथे उते मुंहिंजे जे कोड़े होन कपार, जे मुंहिंजे हिते किरोड़े कंद हुजनि। राय ॾिया चए, बीजल खे पियो चए, सिंध जी रिवायत इहा अथव, हा त माना हा। पाण वरी हाणे हिन दौर वारियूं ख़बरूं न त मथे साल मिलंदासीं, तोखे मूं ₹1 उधारा वरिता आहिनि, पोइ फस्ट सारियूं लहंदियूं पोइ तोखे ॾींदुसि। कहिड़े साल सारियूं लहंदियूं हुनजो को ज़िक्र कोन्हे। जॾहिं सारियूं लहनि ईद खां पोइ मिलंदासीं, हिक ॿिए खां परे कोन आहियूं, पाण भाउर आहियूं, इंशाअल्लाह तूं बेखुटको थी हलियो। वकीलनि खे क्लाइंट ईअं चवंदा आहिनि, वकील साहब फीस का कोई फिक्र न करें, आपकी फीस समझो आपको मिल गई, आप केस चलाएं। अहिड़ियूं ख़बरूं न। वाइदो माण्हुनि सां कयो, क्लाइंट सां कयो, पंहिंजे पाण सां कयो ऐं पंहिंजे क़ौम सां कयो। उहो जेकॾहिं कमिटमेंट वंस इट हैज़ बीन डिसाइडेड, इट शुड बी डेल्ट अकॉर्डिंग। मथे उते मुंहिंजे जे कोड़े होन कपार, जे किरोड़े बीचूं हुजनि। मथे उते मुंहिंजे जे कंहिंखे पियो चए, बीजल खे छो पियो चए? बीजल अची साज़ वॼायो, बीजल साज़ वॼाए राजा जे वात मां निकिरी वियो, तव्हीं चओ त बेवकूफ़ी आहे, पर जे मिसाल बेवकूफ़ी न करे आहे, दाना हुजे पाण वांगुरु। पाण चयो चरियो जा अहिड़ो वाइदो बेवकूफ़ी जो स्टूपिड वाइदो कई, पोइ हिनखे निभाई, अकुलमंद थिया। मिसाल तौरु अकुलमंद थिया, वाइदो न निभाया त हींअर ज़िंदा हुजे या राय ॾियाच। Nobody would have cared for Raja Rai Diaj. He has been remembered because he cared for his words, for the commitment he made. उहो जे न हुजे हा त को ॾियाच चयो, वात मां लिखतुसि या चई करे चई घुर जेकी घुरणो थिए। बीजल साज़ वॼायो, ॾियाच चयुसि घुर जेकी घुरणो थिए। चई बादशाह सलामत, वाइदो चई मूंखे तुंहिंजी ॻिची खपे, मूंखे तुंहिंजो सिर खपे। सभिनी चयो दरबारियुनि त हाणे बीजल जो सिर ॾियो, बीजल खे मारे खे ॾींदो। बादशाह राय ॾियाच खे थो चए त सिसी ॾे, ऐं ॾियाच चवंदुसि स्टूपिड घुर कई अथई। ॾियाच छा थो चएसि? चए थो मथे उते मुंहिंजे जे कोड़े होन कपार, त वारियो वढियां सिसीअ खे सवार, तपण तंद तवार, मुंहां मथां ई मंगणा। जे हिते किरोड़े कंद हुजनि ऐं तोसां वाइदे जे एवज़ हर कंद खे किरोड़ दफ़ा बार कटणो पवे त वेठो वढियां, छाकाणि त तुंहिंजो आवाज़, तुंहिंजो राग, जेका तुंहिंजी तंद आहे, उहा मुंहिंजे मथे खां वधीक अहम, क़ीमती ऐं बेमिसाल आहे। मुंहिंजो मथो पेश आहे तोखे। टई परचा पाण में, तंद कटारो कंद, टई पाण में इन एग्रीमेंट। केर ऐं लतीफ़े लफ़्ज़ सोचियो छा कहिड़ी किथां अचे, छा चइजे, छा माण्हू आहे। ऑनेस्टली स्पीकिंग, रिदम ॾिसो, तंद कटारो कंद, तंद तार इंस्ट्रूमेंट जी, तंद कटारो खंजर ऐं कंद ॻिची, ऐं टई मिली हिकु थी विया। लतीफ़ पढ़ो नौजवानो, लतीफ़ रुगो इन लाइ कोन थियो त रुगो हिकिड़ो ॾींहुं हफ़्ते में, महीने में, 6 महीने में वाह करे अचे। लतीफ़ इंस्पिरेशन थी मिले।
माण्हू जॾहिं थकिजी चूर थो थी पए न, चए थो हाणे कुझु कोन थींदो, MD गेट जो एग्ज़ाम हले वियो, लॉ गेट हली वई, LAT लेट जा 5 अटेम्प्ट हुआ, 7 हुआ, फेल थी वियासीं, लॉ गेट कोन थी थिए, एग्ज़ाम कोन थो थिए, सेमेस्टर कोन थो अचे, फलाणो MBBS कोन थी थिए, इंजीनियरिंग कोन थी थिए, BE कोन थी थिए, पोइ माण्हू चवंदो हाणे नौकिरी कान थी मिले, एप्लीकेशन CSS कोन थी, पोइ जे वरी लतीफ़ पढ़ंदव त जहिड़ो हिकिड़ो माण्हू पेशेंट हूंदा आहिनि न, जंहिंमें शुगर लो थी वेंदी आहे, शुगर लो थी वञे, वरी हुन खे खाराए करे हिकिड़ो सूफ या 4 बिस्किट, वरी यकदमि तयारु थी वियो, एनर्जाइज़ थी वियो। टेई परचा पाण में तंद कटारो कंद, तंहिं चयो ई नायको जो तो चारण कयो पंध, ई शुक्र अलहमद जो मथो घुरियो ई मंगणा। इहा अलाह जी महिरबानी आहे जो तो मूंखां मुंहिंजो मथो घुरियो आहे, इहा रब जो शुक्रानो जो तो मूंखां मथो घुरियो आहे। छो जो का अहिड़ी शइ घुरी विझी आहे जेका मूं वटि न हुजे हा त पोइ त आउं कचो थी पवां, तो मूंखां अहिड़ी शइ घुरी आहे जेका मूं वटि आहे ऐं ॾेई सघां। ई शुक्र अलहमद जो मथो घुरियो ई मंगणा। ए मंगण वारा तो मूंखां मथो घुरियो आहे, इहा तुंहिंजी महिरबानी आहे जो जेका शइ मुंहिंजे वस में आहे सा मूंखां घुरी अथई। त ही सिंध तव्हांजो कैरियर, सिंध जा माण्हू तव्हां खां उहा शइ घुरनि था जेका तव्हांजे वस में, तव्हां खां कंहिं अहिड़ी शइ कोन था घुरनि जेका तव्हांजे वस में न हुजे। तव्हां खां छा था घुरनि? तव्हां खां तव्हांजो प्यार था घुरनि, तव्हां खां तव्हांजो ध्यानु था घुरनि, तव्हां खां तव्हांजो कुझु मिक़दार में पघर था घुरनि, तव्हां खां तव्हांजो रत नथा घुरूं। असीं उन्हनि मां न आहियूं जो माण्हुनि खे ॿचिड़ा खणी उन्हनि जा लाश ॾियूं ऐं पोइ उन्हनि जे लाशनि ते सियासत कयूं। असीं उन्हनि मां न आहियूं जो पंहिंजे ॿारनि खे, नौजवाननि खे चऊं कि अहिड़े कम जे पोयां जंहिंजे पोयां हुननि जूं ज़िंदगियूं तबाह थी वञनि ऐं लीडरशिप उन्हनि खे इस्तेमालु करे उहा पंहिंजा कद पई वधाए। असीं पीस था चाहियूं, असीं इंसाफ़ था चाहियूं, असीं पुरअमन सियासी जुदोजहद था चाहियूं। तंहिंजे करे तव्हां खां रत नथा घुरूं, तव्हां खां फ़क़ति तव्हांजा पघर जा फुड़ा था घुरूं, तव्हांजे कदमनि जूं चंद विखूं था घुरूं, तव्हांजे हथनि में कुलनि जो साथ था घुरूं, तव्हांजे वात मां बुलंद थींदड़ नारनि जूं कुझु ललकारूं था घुरूं, तव्हांजे हथनि में गूंजंदड़ ऐं तव्हांजे हथनि में झूमंदड़ कुझु झंडनि जो लहराइण था घुरूं ऐं तव्हांखे उन दर्द जी का ज़रड़ी, को ज़रड़ो, के ॿ फुड़ा, के ॿ सतियूं, के ॿ ज़रड़ा उन दर्द जा घुरूं था, जेको दर्द तव्हांखे अहसासु ॾियारे त ही सिंध तव्हांजी आहे, 7000 सालनि खां तव्हांजी आहे ऐं हिनखे पंहिंजे ओज ते आणनि तव्हां मां हर हिक जो क़ौमी, तबक़ाती, सियासी, इंसानी बुनियादी फ़र्ज़ आहे। ऐं उमेद थो कयां त तव्हां पंहिंजी हयातीअ खे, तव्हां पंहिंजे कैरियर खे, तव्हां पंहिंजे प्रोफेशन खे, तव्हां पंहिंजी पढ़ाईअ खे, तव्हां पंहिंजे मुस्तक़बिल खे उन्हनि अज़ीम मंज़िलुनि खे हासिल करण लाइ हिकिड़े क़दम, हिकिड़ी विख, हिकिड़े साह, हिकिड़ी कोशिश, हिकिड़ी जुस्तजू तौरु ज़रूरु इस्तेमालु कंदो। जीअं सिंध, जियो अवी सभु। महिरबानी।